ठेव टाईट करायचं. लअल्लहुम
इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सोने साईं ते सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुनिया की किताबों में कुरान चमकता है। दाढ़ियां चो सुभान अल्लाह। दुनिया की किताबों में कुरान चमकता है। कुरान में अल्लाह का फरमान चमकता है। जो शख्स आदत बना ले कुरान की तिलावत का, जो शख्स आदत बना ले कुरान की तिलावत का, अल्लाह की नजर में वो इंसान चमकता है। चो सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ से चो सुभान अल्लाह। यही काबा यही किबला यही गुलजार जन्नत है। चो सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ से, बुलंद आवाज़ से। यही काबा यही किबला यही गुलजार जन्नत है। मुसलमानों चले आओ यही तख्ते मोहम्मद है। दाढ़ियां चो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अज वारी रात बाबरकात कुरानी रूहानी इस्लाही प्रोग्राम असांजा बेहतरीन दोस्त साईं हाफिज़ मीर मोहम्मद साहब खोसा जे अजोके हिन प्रोग्राम में शिरकत नसीब थी आहे। दुआ कयो अल्लाह सी तव्हांजे ॻोठ जे मथां किरोड़े हां रहमतूं नाज़िल फरमाए। बुलंद आवाज़ सां चओ आमीन। अञा वॾे आवाज़ सां चओ। काफ़ी वक्त रात जो थी चुको है। तवां थध में सीअ में वेही करे अल्लाह जो कुरान ॿुधो पिया। कुरान रहमतन वारो किताब अचो सुभान अल्लाह। चे कुरान तो है नूरानी शीशा जेड़ा सीधा राह
सुभान अल्लाह, जोर से जो सुभान अल्लाह। ए कुरान तो है नूरानी शीशा, जरा सीधा राह दिखलावे, जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगह पावे। कुरान दी कदर एकी जान, दुनियादार नबी ने कुरान दे कदर जान वाली, वहीं सुतड़े शहर मदीने। चो सुभान अल्लाह, अया जोर साचो। कदर फुलांदा बुलबुल जावे, वत कदर पानी दा मुर्गा भी, कदर कुरान दा अल्लाह जाने, वत आ जाने असहाबी। चो सुभान अल्लाह। तो कुरान रहमतन वारो किताब मिलो, नबी रहमत लिल आलमीन असांखे मिलो। कुरान बरकतन वारो, नबी रहमतन वारो मिलो। मुझा दोस्तों अजीजो, अज वायदो कयो तो इंशाअल्लाह पूरी जिंदगी कुरान से मोहब्बत कंदासीं। केड़ा केड़ा दोस्त वायदो था कर इंशाअल्लाह। मां जेका आयत तिलावत की तहां जे सामू 5 सिपारे सूरत निसा आयत नंबर 69, इनमें अल्लाह से फरमायो, जेको इंसान अल्लाह अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी कंदो, क़यामत जे ॾींहं में उहो माण्हू नबियन, सिद्दीकन, शहीदन, नेक सालिहीनन सां गॾु उथंदो। चो सुभान अल्लाह। जेको अल्लाह अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी कंदो, उहो इंसान मां अल्लाह वटि एतिरे त क़दर वारो आहे, शान वारो आहे, जो नबियन, रसूलन, सिद्दीकन, शहीदन सां उन जो मक़ाम हूंदो क़यामत जे ॾींहं में। जेको अल्लाह अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी न कंदो, पोइ उन जे बारे में तव्हां पाणी फतवा लॻायो, फ़ैसिलो ॾिनो, हिकिड़ो अशर थींदो, कंहिंसां थींदो, बेनमाज़ीअ जो हदीस पाक में आहे, हामान, शद्दाद, अहिड़नि काफ़रनि सां गॾु हूंदो, जंहिंते जहन्नम वाजिब आहे। जेके अल्लाह जा नाफ़रमान हुया, जिन अल्लाह जी दावा कई, उन्हनि सां गॾु हूंदा। पर जेके फर्मा बरदार हूंदा, अल्लाह अल्लाह जे रसूल सां गॾु हूंदा। वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस कचारी में हिकिड़ो सहाबी उथी बीठो, रोए थो पयो, डके थो पयो, चवे थो या रसूल अल्लाह। नबी साईं फरमायो, जी मुंहिंजा सहाबी छाजे करे थो रोए? कंहिं तो ते ज़ुल्म कयो आहे, कंहिं तो खां पैसा वठी तुंहिंजो कर्ज़ न ॾिनो आहे, छा ॻाल्हि आहे, कहिड़े दुख जे करे रोई रहियो आहे, कहिड़े ज़ालिम ज़ुल्म कयो आहे? साहबी फरमायो, सुणा, अहिड़ो को ज़ुल्म मूं ते न आहे, बाक़ी कहिड़े दुख जे करे रोई रहियो आहे, कहिड़े तकलीफ़ जे करे रोई रहियो आहे? नबी जो साहबी रोई करे तो चवे, सुणा, मूंखे ॿ दुख आहिनि मुंहिंजा दिलबर, जिन मूंखे रुवारियो आहे। कहिड़ा ॿ दुख? चए, सुणा, पहिरें नंबर ते तूं असांजो नबी आहे, रहमतुल आलमीन आहे। अल्लाह से कुरान में ऐलान कयो आहे, फरमायो, अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। दादा चो सुभान अल्लाह।
अया वॾे आवाज़ साईं पहिरें नंबर ते तव्हां रहमत लिल आलमीन आयो, शफीक नबी आयो, मेहरबान नबी आयो, कदरदान साईं तव्हांजे हुस्न जा अल्लाह कसम पियो क़ुरान में खणी फरमाए वज़ुहा वल्लैली इज़ा सजा। मुझा महबूब रहमत वारो नबी है, असा के दुख मिलंदा आहिनि, तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि। सोना असा भुख में हुजो या तकलीफ़ में हुजो या उन्हीअ में हुजो, ओ मुझा महबूब पोइ तुंहिंजे दीदार जे लाइ असा डुकंदा ईंदा हुआ, भॼंदा ईंदा हुआ, दिल में चवंदा हुआ इहा बुख आहे जेका उही आहे जेका तकलीफ़ आहे। महबूब जे दीदार खां बाद सब शइ ख़त्म थियण वारी आहे। सोना असांजे ॾुखनि ऐं तकलीफ़नि जे लाइ काई दवा नाहे, काई ॿी दरमान आहे, को सुई नाहे, को डिप इंजेक्शन नाहे। असांखे कंहिं हकीम जे वटि वञण जी ज़रूरत नाहे, कंहिं डॉक्टरनि वटि वञण जी ज़रूरत नाहे। बसि मां तो मोहम्मद मुस्तफा जे दीदार जे लाइ ईंदा आहियूं। सोना तुझे दीदार खां बाद हर तकलीफ़ दूर, हर बुख दूर, हर दुख दूर, हर मुश्किलात ख़त्म। सोना तव्हांजे दीदार में अल्लाह अहिड़ो सुकून रखियो आहे। पुछणो थी नबी जे साहबी खां पुछ जंहिं महबूब जे हुस्न खे चंड सां भेटायो, ॾिसी ॾिसी करे वाह वाह करे चई सोना तूं त चंड खां बि सुहिणो आहे। जेकॾहिं नबी जो हुस्न पुछणो थी त दुनिया वारनि खां पुछी ॾिस, जे ॾिसी ॾिसी करे चओ सुभान अल्लाह महबूब जो चेहरो सिज खां वधीक सुहिणो आहे। ची चांद से तशबीह देला ये भी कोई इंसाफ है। जो सुभान अल्लाह अया बुलंदा बस मोहब्बत सां चओ कहिड़ा कहिड़ा जागो था जागी करे जो सुभान अल्लाह। चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है। चांद के मुंह पर शाइया वो मेरे मदनी का चेहरा साफ है। जो सुभान अल्लाह। महबूब तुझे दीदार सां ॾुकड़ा लही वेंदा आहिनि, तकलीफ़ूं लही वेंदा आहिनि। मुंहिंजा महबूब तव्हां चयो मौत बरहका दुनिया फानिया। हज़रत आदम नबी न रहियो, हज़रत नूह नबी न रहियो, हज़रत मूसा नबी न रहियो, हज़रत यूसुफ नबी न रहियो, हज़रत ईसा नबी न रहियो। हिकु न हिकु ॾींहुं मां बि दुनिया छॾे वेंदुसि। तॾहिं त चवण वारे चयो जब आदम सफ़ीउल्लाह न रहे, नूह नजीउल्लाह न रहे, मूसा कलीमुल्लाह न रहे, ईसा रूहुल्लाह न रहे, हम और तुम कैसे रहेंगे जब मोहम्मद रसूलुल्लाह न रहे। रहंदो को दुनिया में ॻाल्हायो त सही। साहब चयो यार रसूल तव्हां बि दुनिया छॾे वेंदो, ईअं चवे थो, रोए थो, अखियुनि में पाणी थो, दर्द ॾके थो। सभु साहबा उन ॾिसनि था ही छा थो चए, ऐं जो छा मतिलबु आहे। नबी साईं फरमाया जी हाँ मां भी कहीं न कहीं ॾींहुं दुनिया छॾे वेंदुसि। वरी साहब रुनो साईं असांखे छॾे वेंदो। हज़रत बिलाल थी बीठो सोना असांखे छॾे वेंदो जी दुनिया फानी आहे, रब घुराईंदो कंहिं न कंहिं ॾींहुं मां मोहम्मद अरबी तव्हांखे छॾे वेंदुसि। साहब रोई करे चयो सोना पोइ असां यतीम थी वेंदासीं, पोइ असां त यतीम थी वेंदासीं। तव्हांजी जुदाई खां बाद तव्हांजो प्यार असांखे यादि ईंदो, तव्हांजो मोहब्बत असांखे सताईंदो। तव्हां रहमत लिल आलमीन आहियो। उहो साबी रोई करे थो चवणा इहो ई दुख त
मूंखे थोरो आहे जो तव्हां मूंखे छॾे वेंदो सोना दुआ कयो अल्लाह मूंखे पहिरियां तव्हां खां अॻ में घुराए जेकॾहिं तव्हां दुनिया खां हलिया पोइ मां कंहिंखे ॾिसंदुसि कंहिंजो दीदार कंदुसि दुख कीअं लाहींदुसि ईअं कीअं लाहींदुसि दुख तकलीफ़ूं कीअं दूर थींदियूं सुहिणा तव्हांजी जुदाई जो ग़म मुंहिंजी दिलि में थो अचे ज़हन में सोची सोची करे महबूब बेकरार थी वेंदो आहे खाइण हराम पीअण हराम निंड हराम सोना हिकदमि मूंखे इहो दुख थोरो आहे तव्हांजे जुदाई जो ॿिए नंबर ते सुहिणा दुनिया ख़त्म थी वई असां सभु मरी वियूं क़यामत बर्पा थी वई माशर जे मैदान में जन्नती जन्नत में हूंदा सोना पोइ अल्लाह तो मोहम्मद मुस्तफा रहमत लिल आलमीन खे जन्नत जे आला मकामल में रहाईंदो मथे मंजिल में रहाईंदो सोना पहिरियां त मूंखे इहा ख़बर आहे अल्लाह मूंखे जन्नत ॾींदो हलाइना हाँ जे करे मूंखे जन्नत मिली भी वियो सोना पोइ तव्हां मथे मंजिल में हूंदो मां हेठि मंजिल में हूंदुसि सोना तव्हांजो दीदार कीअं थींदो ओ दुनिया इन साहबी जो एॾो नबी सां प्यार आहे एॾो नबी सां मोहब्बत आहे जो जन्नत मिले रूह मिलण शराब तौरा मिले मां कीअं खीर जो नहरियो मिलण पर सोना तव्हांजो दीदार न थियो या कुछ भी न मिलो जेको ताज दीदार में मज़ो आहे उहो जन्नत में काथे आहे जेको ताज हुस्न में अल्लाह वो रोब रखियो आहे हौरन में हुस्न आहे ओ दुनिया वारो खोल कुरान छा थो चवे कुरान सुभान अल्लाह ॾाढा चओ मां कुरान जो दीदार कराया पर मैं बिस्मिल्लाह मुसलमानो अल्लाह जो कुरान खुलो पियो आहे कुरान जो ॿुधण त सवाब आहे सोने जो ॾिसण बि सवाब आहे 27 सिपारो सूरतुर रहमान आहे आयत नंबर 46 पर मैं वली मन खौफ मक़ाम रब्बी जन्नतान सुभान अल्लाह खुलो पियो आहे कुरान ॻाल्हाए ॻाल्हाए कुरान सचो आहे की न अल्लाह से फरमायो क़यामत जे ॾींहं में जेको दुनिया जे अंदर दिल में इहो ख़ौफ़ रखियाई हाँ त क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे साम्हूं कीअं बीहंदुसि अल्लाह जे करे सवाल कया केड़ा जवाब ॾेई सघंदुसि नबी साईं फरमायो ओ सहाबा जी जमातो ॿुधो जे करे अल्लाह क़यामत जे ॾींहं में कंहिंखां इहो सवाल कयो ही कम छो कई छो न कई नबी साईं फरमायो कोई माई जो लाल नाहे जेको रब के जवाब ॾेई सघे कोई जवाब ॾेई न सघंदो जेका अल्लाह सवाल कयो आहे कुरान थो चवे जेको इन मक़ाम खां ॾिनो आहे रब सवाल कयो त कहिड़ा जवाब ॾींदुसि पंहिंजे रब जे अॻियां आम्हूं साम्हूं बीहण खां ॾिनो आहे अल्लाह फरमायो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान जेको मां अल्लाह वटि आयो इन दिल सां जंहिंजे दिल में मां अल्लाह जो ख़ौफ़ आहे क़यामत जे ॾींहं में जन्नत जा ॿ बाग़ ॾींदोमांसि चओ सुभान अल्लाह घणा बाग़ ॿ बाग़ जन्नत जा ॿ बाग़ अल्लाह फरमाए ॾेई छॾींदोमांसि ऐं जन्नत जा बाग़ हिकिड़ो वण उनजो पाड़ो ज़मीन में मुंडी आसमान में एॾो वॾो वण हूंदो जन्नत जा एॾा वॾा बाग़ हूंदा पोइ ॿुधायो त सही अल्लाह से फरमायो उन जे लाइ जन्नत आहे अल्लाह से कुरान में फरमायो जन्नत में ॿियो छा आहे अल्लाह फरमायो फीहिन्ना
कासिरातु तर्फे लम यतमिसहुन्न इंसुन क़ब्लहुम वला जान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जन्नत में हूरों हिल नज़रूं झुकायल अखियों हेठ कयूं वेठूं एड़ियों होरों हिल जेके न इंसान तला धोआ न जिन तला धोआ न इंसान जे अखियुनि ॾिठो आहे न जिन जे अखियुनि ॾिठो आहे कअन्नहुन्नल याकूत वल मरजान ॼण त याकूत ऐं मरजान पिया लॻनि एॾा सुहिणा हूंदा ईअं मोती वांगुर हसीन हूंदा साफ़ शफ़ाफ़ हूंदा फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह से फरमायो वो तो रब जा नेमत कीअं ठुकराईंदो जल जी जेका हूर मिलंदी आहे उनजे मथे जी जेका सीध आहे जीअं औरतूं सीध कढंदियूं आहिनि तव्हांजो असांजो औरत जेका सीध कढी वेंदी आहे औरत सुहिणी लॻंदी आहे मार खोले करे घर वारी मुड़ुस जे अॻियां ॿिए जे अॻियां जाइज़ न आहे। नबी से फरमायो जन्नत जी हूर विच जी सीध कढी जो वेंदी उनजे सीध जी जेका रोशनी आहे सिज खां मथे आहे हूर जे वात जो जेको लोहा थुका उहो माखीअ खां बि मिस्रीअ खां मिठो आहे हूर जे मथड़े जे मथां जेका रोहा जेका पोती आहे जीअं हयादार दुनिया जी औरत अम्मा ऐं भीड़ मथड़े ते रव रखी पोती रखी मथड़े खे ढकींदी आहे हूर जे मथे जे मथां अल्लाह जेका पोती रखी छॾी आहे उनजी जे करे कोई क़ीमत ॾे दुनिया खां आसमान ताईं सोन सां भरे छॾे याकूत मरजान मोती हीर जवाहर खां भरे छॾे अल्लाह फरमायो हूर जे पोतीअ जो हक़ अदा न करे सघंदा एतिरे क़दुरु क़ीमती आला है तो सुभान अल्लाह। जन्नत में ये नेमतूं आहिनि कि न जन्नत जूं ये नेमतूं साबी फरमायो सोना सब नेमतूं ठीक पर तव्हांजो दीदार न थियो ॼण कुछ भी न मिलो जो सुभान अल्लाह। छा त मोहब्बत छा त नबी सां प्यार आहे मोहब्बत कयो नबी सां खौफ कयो रब जो अल्लाह तोखे दुनिया में भी कामयाब आखिरत में भी कामयाब करे छॾींदो चो सुभान अल्लाह। फुज़ैल बिन अयाज़ वॾो धाड़ेल हो वॾो कातल राज़न धाड़ेल हो पोइ हिकु मरतबा आयो ॻोठ में धाड़े हरण जे लाइ चोरी करण जे लाइ परे खां ॾिठई त मस्जिद आहे ॾिठई त मौलवी साहब मस्जिद में पियो वञे जमायती सभु कढ फुज़ैल बिन अयाज़ पंहिंजे साथियुनि खे चयो धाड़ेलनि खे चोरनि खे 2 मिंट बीहो 5 मिंट सभु वड़नि मस्जिद में इन में ज़मींदार बि आहिनि वॾेरा बि आहिनि वापारी बि आहिनि माल सुठो ठहंदो ईअं हमलो कंदासीं मथे चई ठीकु आहे सब मस्जिद में वया गिरी मौलवी साहब नमाज शुरू कयो अल्लाहु अकबर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन साथिन चो हमलो कयो सही हमलो कयो मुला सब नमाज था पढ़े फज़ल चयो न कुरान तो पढ़े नमाज तो पढ़े नमाज का फारिग थे पो था लोटियो इए ना ओ कुरान जो अदब कई जी जो कुरान जो अदब कई अल्लाह एडो त राजी थियुस जो इमाम कुरान पढ़ंदे पढ़ंदे हिन मकाम ते पहुतो आ जी उहो वक्त कॾहिं ईंदो जो इंसान पंहिंजे रब खां डिजंदो जीअं इहा आयत ॿुधाई फुज़ैल जे हथ मां तलवार किरी पियो हथियार किरी पियो रण करे ची खालू भला जीबू जाला उहो वक्त अची वियो आहे मां फुज़ैल तोबा थो कयां चो सुभाणे वो वक्त अचियो अदब सां कुरान ॿुधई अल्लाह से राज़ी थियुस फुज़ैल वक्त जो वली बणिजी वियो चो सुभान अल्लाह। हिकिड़ो माण्हू शराबी हुयो वॾो शराबी हो गुनाहगार हो हिकु मरतबा शराब पी करे इशराबी नालो शराब पी करे रात जो ही किरी पियो घिटीअ में सॼी रात गुज़री वियसि नशे जे धुत में गुज़ारी सुबह जो टाइम उथियो हीअं जो नज़र कई पर्ची नज़र आयुसि पन्नो नज़र आयुसि उन ते लिखियल हो अल्लाह हिनखे ख्याल थियो सुभान अल्लाह ही त अल्लाह जो प्यारो नालो आ घिटीअ में पियो आ खयईंसि
ऐं मिटी लाथईंसि लाहे करे चुमी ॾेई अखियुनि ते रखी जेब में विझी घर खणी अलमारी में अची रखियईं अल्लाह खे इन जी अदा एॾी त वणी वई अल्लाह जे नाले जो अदब कई वक़्त जो वली बणिजी वियो चो सुभान अल्लाह हाँ अदब कयो क़ुरान जो सही अदब कयो हिन महफ़िल ने मजलिसन जो इंशाअल्लाह रंग जी वेंदो बेशक छो आला हज़रत जुनैद मालू हुयो मलवर हुयो कि न हिकिड़े सैयद जो अदब कई उन कन में चयोसि ओ जुनैद मां मालू न आहियां मुंहिंजी न्याणी वेठी आहे शादीअ जे लाइ मूंखे ॾाज जा पैसा कोन आहिनि तूं पाण खे केराए मल में पैसा मिलनि नाणीअ खे उथारिया वरड़ी थी वई आहे छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा सोना अली जी मुंहिंजा महबूबा इन शयुनि में देर न कजांइ नमाज़ जो वक़्तु अची वई पढ़ण में देर न कजांइ ॿिए नंबर ते नबी फरमायो ओ मुंहिंजा अली जी या रसूल अल्लाह जनाज़ो अची वई नमाज़ पढ़ाए दफनाइण में देर न कजांइ टे नंबर ते नबी फरमायो ओ अली जी या रसूल अल्लाह न्याणी वरड़ी थी वई परणाए करे निकाह में देर न कजांइ जो सुभान अल्लाह अदब कयो अल्लाह जे नाले जो पढ़ो नमाज त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत जुनैद बगदादी चे मुंहिंजे न्याणी जी शादी आहे हुन पाण खे केरायो ताड़ियूं लगी आ वरी वो जुनैद बादशाह जो मालू हुयो उथी बीठो ताड़ियूं लगी आ थी छा थियो डुबरड़ो माण्हू हिकिड़ो धसे तो पियो जुनैद मालू खे ओ सैयद वेचाड़ो डुबरड़ो वेचाड़ो उनके पैसे मालू तो कोन वरी जुनैद के जी जुनैद पाण खे केरा हारा सैयद आया है मुझो अदब कर नाने नबी दे नजर कर दुआ कंदो मां वरी अदब कई पाण खे केरा टे मरतबा जुनैद पाण खे केरायो हुयो त गुनाहगार हुयो त बेनमाज़ी ॾोही हुयो ऐशी हुयो पर याद रखो मुस्लमानो हिकिड़े सैयद ज़ाद जो अदब कई रात जो सुतो नबी फरमाए मुंहिंजा जुनैद तू हारायो किथे आ तू त खटियो आ छो सुभान अल्लाह ॾींहं जो थियो वक़्त जो वली बणिजी वियो हाँ सी कयो क़ुरान जो अदब कयो मस्जिद मदरसन जो हया हाणे साईं मीर मोहम्मद साहब मस्जिद पियो ठाराए चो सुभान अल्लाह घर में इहो जामिया मस्जिद दिलि ख़ुशि थी वई आहे तव्हांजे फ़ाइदे जे लाइ आहे तव्हांजे बचनि ॿारनि जे फ़ाइदे जे लाइ इबादत गाह आहे साईं ख़ुदा जो कसम चओ इंशाअल्लाह असां अल्लाह जे घरनि खे आबाद कंदासीं हा न चओ अल्लाह जे घरनि खे आबाद कंदासीं जेतरे कदर थी सके पंहिंजे घरनि खे सिंगारण खां सजाइण खां वधीक अल्लाह जे घरनि खे सिंगारींदासीं तूं पंहिंजे घर खे सिंगारे ॿ बंगला हणाए ॾह मंज़िल कराए सवाब तोखे न मिलंदो जॾहिं तूं अल्लाह जे घर खे ठाहे हिकु सिर ॾे हिकु ॿोड़ी ॾे मुंहिंजे दिलबर नबी फरमायो अहब्बुल बिलादी इलल्लाह मसाजिदुहा अल्लाह के महबूब बजायो तुझा घर नाल बंगला नाल कराची जो फ्लैटो ना है ओ दुनिया अल्लाह वजे का महबूब शया वो मस्जिद अल्लाह जो घर आए दादा जो सुभान अल्लाह जे अल्लाह जे घर के आबाद करो अल्लाह उन जे घर के आबाद करो ये रब के घर के सिंगारो बीन बत्ती बारे रोशन करे ओ दुनिया जने हजरत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु दुनिया छड़े वियो हजरत अली फारूक आलम जे पेशानी ते चुमी ॾेई हीअं दुआ घुरी जे अल्लाहुम्मा नव्विर क़बर उमर कमा नव्वर मसाजिद अल्लाह इन जवान जे कबर के नूर सां भर जे तुझे घर मस्जिद के आबाद कयो जो सुभान अल्लाह कबर जी आबादी चाहियो था तो मस्जिदन के आबाद कयो अल्लाह जे घरन के आबाद कयो वो साहबी चे तो सोना तहां जो दीदार न थींदो त जन्नत में भी मज़ो न ईंदो नबी साईं जो आशिक़ उलमा देवबंद जो हीरो आ लीडर आलिम आ वो भी हियां थो चवे पियो छा थो चवे तवज्जो कयो सुभान अल्लाह ॾाढियां सुभान अल्लाह आया वॾे आवाज़ आया बुलंद आवाज़ चे तो ऐ जन्नत
तुझ में और गुसार रहते हैं। तो सुभान अल्लाह। ऐ जन्नत तुझ में हूर कुसूर रहते हैं। आओ मेरी दिल का तवाफ कर जन्नत मेरे दिल में हुजूर रहते हैं। साहबी रोई पियो सोना ताजो दीदार न थींदो जन्नत में, जन्नत में मज़ो न ईंदो, दुनिया में तावी दो मां छा कंदुसि, इन दुख जे घरे थो रवां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजो सर मुबारक हेठ झुकायो। अल्लाह फरमायो जिब्राइल जी मुंहिंजा रब्बे जलील खणी वई कुरान मुंहिंजे दिल वरड़ी तो सुना तुंहिंजे गुलाम जेको सवाल कयो आहे, तुंहिंजे गुलाम जो अल्लाह कुरान नाज़िल कयो। खोल कुरान चो सुभान अल्लाह। बैयत मथे करे जोरा या गुशे सुभान अल्लाह। छे गुशे कुरान फरमाती बिस्मिल्लाह पंचवीं सी बारह सूरत नाम सूरत निसा। अल्लाह कुरान माइला न खनगे तम जा खने मुसलमाना फरमाती वसिद्दीकीना वशुहदाए वसालिहीन वहसुन उलाइका रफीका। चो सुभान अल्लाह। कुरान नाज़िल थी वियो। अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल भर उहा ई मजलिस उहा ई कचहरी उते आ, उहा मजलिस खत्म न थी आ, उते कुरान नाज़िल थियो। अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब जी चओ पंहिंजे आशिक खे, चओ सुभान अल्लाह, चओ पंहिंजे आशिक खे, चओ पंहिंजे यार खे। अल्लाह तो फरमाए जेकर क़यामत जे ॾींहं में तव्हां गुरु था पंहिंजे साईं जो दीदार कयो, पंहिंजे मुर्शिद खे ॾिसो, रहबर खे ॾिसो, रहमतुल आलमीन खे ॾिसो, पोइ अल्लाह सी फरमाए तो ॿ कम कयो। घणा ॻाल्हायो ॿ कम। पहिरें नंबर ते फरमायो मयो तेलाह वर रसूला रब जी ताबेदारी कयो, फरमा बरदारी कयो, वक्त ते नमाज पढ़ो, तहमजद रोजा रखो, कुरान जी तिलावत कयो, शराब ज़ना सूद जुल्म ज़ाती खां तौबा कयो। पहिरें नंबर ते अल्लाह जी फरमा बरदारी, ॿिए नंबर ते रसूल जी नबी जी फरमा बरदारी कयो। कीअं कजे बुधो मुंहिंजा दोस्तो, बस मां चंद मिंटनि में ख़त्म कया, तू भी ॾाढो थकियल आहीं, टाइम घणो थी वियो आहे। नबी जो हिकिड़ो साहबी आहे हज़रत साद रज़ियल्लाहु तआला अन्हु, बनी हनीफ कबीले जो आहे, नबी वटि आयो आहे। मैं महबूबा बुढ़ास तो निंदगी गिरे रही शम्मा शान जिया बहाए लगे, मैं नबी गुशैल मतब की आए बिनी, मैं बच्ची तचिया भागिरे छे तरह दुखा हज़रत साद गिरी दुगुशगी सोना मबरी नसीबानी सरा गिरेगा, खबर नहीं मजलत रवा ले न रवा, छे मसला है साज उसते सोना मना 10 साल भी रोश लगा, मैं मुसलमान भी रहा, मैं कलमा पढ़ा सोना, मैं रंगे सादाया सोना भी नया, मैं चम खिसाना, मैं जोड़ थुल्हाया, मैं बुझ घुंडीदार सोना, मना रिश्ता खस न देगे, मना संगा खस न देगे, हमारे लोग रिश्ता गिरा मना जवाब मिल गए सोना, शियाब मम्मी के रंगे सोना नया, जोड़ में थुला बुझ घुंडीदार, तुम्हें नंबर चका सोना, मगरीबा मिस्कीना, न मना लोग न मना मदीना मिलके मैं सोना 10 साल गुलरोश रहा, कस रिश्ता न देंगे नी मना खौफ भी रहा, अले जन्नत रवाले न रवा, मैं डूबे गरीब उधो दुनिया जा मुसलमानो, मुझे दिल नबी फरमाओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
रोना रोना परेशान न थी नबी के ॾाढो दुख थी पिया जे साध खुश थी मां मुहम्मद रसूलुल्लाह बने जान जो सरदार तो जो शादी पान थो कराया चो सुभान अल्लाह तो जो निकाह मां पढ़ाई तो रो ना हाणे सही वो खुश थी एडो खुश थी तो छा बुधाया शादी अग में थेस कोन पियो हाणे वरी उन जो निकाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण थो चेसी ता जी सही कीअं फरमाए मदीने में भई अड़ो वॾो सहाबी आहे आसूदो आहे वॾेरो आहे पैसे वारो आहे न्याणी ख़ूबसूरत न्याणी वेठी आहे उनखे मुंहिंजा सलाम ॾे नबी साईं फरमायो उहो तुंहिंजे निकाह में ॾे सुभान अल्लाह ॾाढा हाणे उहो साद ख़ुशि थी वियो ख़ुशीअ में खिलंदो थो वञे चए थो वाहड़े साद वाह तू भागन वारो आ बख्तन वारो आ तू जुड़ू गरीब मिस्कीन नकड़ियों नंढियों चपड़ा तुलना रंग जो सोनो ना गरीबती को सवा कोई रिश्तो न पियो दे हाणे नबी तुझो निकाह थो कराए सिधो न साहब जे घर वियो दरवाजो खटके छक छक वो निकरी आयो केर चीमा नबी जो साहबी साद आया नबी जा सलाम खणी आयो पैगाम खणी आयो मैसेज छा पैगाम आए जे नबी मुखे घोट करे मोकलो तुझे न्याणी जे ला ठकान गिरी वया उन साहबी दिसी हैरान थियो अल्लाह ही छा थी वयो किते मुंहिंजी न्याणी रानी हुस्न जी मलका किते ही मिस्कीन गरीब रंग जो भी सादो मेल ना है मट ना है जल्दी जल्दी में घर हलो लो घरवारी सा मशवरा गए हजरत साहब आयो रंग जो सुनण आए मिस्कीन गरीब भी आए असा जे न्याणी जे ला घरवारी के चिड़िस असा जी न्याणी केड़ी सोनी हसीन जमीला मलकाए घरवारी थी चवे तू नबी वटोई नबी के पान समझा नबी के पान चो मशवरो देश ओ दुनिया सादी गालियां बुधे थो मायूसी मोटियो रोईंदो मोटियो अखिल में पानी जे तू अल्लाह मां साद जा भाग किथे भला जो मुझी निकाह शादी थे न साद तू भूलियो तू तरंग जो सादो गरीब केर तो की पाजी सोनी न्याणी हवाले करो नबी वट अची पहुतो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ दे हाल से सोना जवाब न मिलो मायूसी मोटो उन जी न्याणी जल्दी में झुकंदी आई बाबा यो केर आयो केजा सलाम रे छा मसलो है पुट जो न्याणी तू चुप कर तो जो कम ना है तू खामोश थी न्याणी जे थी न बाबा लिकाई जाए ना मां गाल बुधी वर्दिया अब्बा तू छो इनकार कयो जे करे रंग जो सादो मुके कबूल है गरीब मुके कबूल है बाबा याद रख जा रंग सादे ने नजर न कजा इन गरीब के नजर जा उन दे रिजा मोकलो कहे आहे मोकलण वारो मुझे साईं बिनी जहान जो सरदार रहमतुल आलमीन आहे खातमुन नबियीन आहे खोल कुरान जो सुभान अल्लाह चाथो चवे कुरान पर मैं बिस्मिल्लाह बावी हंसी बाराए सूरतुल अहज़ाब आयत नंबर 40 है पर मैं कान मुहम्मदुन अबाद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबिय्यीन जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चो सुभान भैया तो मत करे तो खबर पे जागो था नंढ पियो वडे 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 आवाज़ सां चो सुभान अल्लाह अया जोर सां अबा तो इन घोट ॾे नज़र न कर त रंग जो सादड़ो आहे गरीब आहे न उन यार ॾे नज़र कर मोकिलियो कयां मतां ॿई जहान बर्बाद न थी वञी जल्दी कर तो साहब उथियो टुकंदो हुयो ॻाल्हि समझ में अची स्वागत यानी कि जॾहिं क़बूल आहे हर शइ त पोइ मां इनकार छो कयां पोइ तो नबी साईं वटि नबी साईं फरमाए तूं असांजे ॻाल्हि खे मुस्तरद कयो आहे चए न मुंहिंजा साईं केर तव्हांजे ॻाल्हि जी इनकार कंदो
सोना मां राजी, मुझी घरवारी राजी, मुझी न्याणी राजी, निकाह जो बंदोबस्त कयो चो सुभान अल्लाह। कुरान चयो वमयुतिल्लाह वर रसूल, जेको रब जी फरमा बरदारी कंदो, नबी जी फरमा बरदारी कंदो, फउलाइका मल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनल नबीय्यीन, वो मानो क्या मजरी नबियन सा गलो दो चो सुभान अल्लाह। फरमा बरदारी एड़ी हुजे न सही चे सही मूंखे क़बूल आहे। नबी जे बरो निकाह जो तैयारी कयो, निकाह भी पढ़ाइण शुरू कयो। देर लगी तव्हां ॻाल्हाए छो था। नबी जी फरमायो सादे के बंगलो हणिया, कोठो हणिया, छपर ठाया, मना ठाया। नबी जी फरमायो महाराज जा पैसा चीसी पैसा ही कोने। चओ सुभान। चए मूं वटि पैसा काथे। असां चवंदासीं पेपीड़ू कोठाया जथ बच मदन भी न्याणीअ में ये हड पको भी, हड पको न भी भला कुराड़ी भी मिरी, सगर पका भी न कुछ के हड पको। नबी से शरीयत मसला है, न्याणी मजन भी बुरवी, माँ वारी भी बाले भी बुरवी, निकाह कबली बस। मैं न्याणी हड पको भी, छोरो बंगला ठाई, लोगा ठाई, गुर शादी भी है। मैं वटा निकाह महंगा भी हो शुदा, जना सस्ता भी। अब आज से क्या मुसलमान मैं गलत तो सही हूँ गाले न असां वटि निकाह महंगा थी विया, जना सस्तो थी वियो न। छाजा वरी खुशियूं, छाजू कार्डूं, छाजा वरी दावतूं, छाजो भत, छाजा नानू, छाजू मासियूं अचनि, है न। नबी निकाह बढ़ायो, मार जा पैसा न आहिनि। नबी आइना उस्मान बिन अफ़्फ़ान, काते आहे मुंहिंजो उस्मान, उथी बीठो जी साईं। आइना अली बिन अबी तालिब, काते आहे शेरी खुदा, उथी बीठो या रसूल अल्लाह जी। नबी जी आइना उमर बिन ख़त्ताब, काते आहे मुंहिंजो सुणो उमर, उथी बीठो जी साईं। अरे छा था ॾिसो, पंहिंजे भाउ जो निकाह शादी आहे, महर जा पैसा चंदो कयो। असां त टोकूं कंदासीं, सुञाए दांगे दरदार पैसा ॾे, नखरा कने। असां वरी टोकूं कंदासीं, असां वरी नखरा कंदासीं, है न साईं। नबी जी फरमायो पंहिंजे भाउ जी शादी कराए। असांजो जेको को ग़रीब को मिसकिन शल न हुजे, जेको हूंदो अहिड़ो धक हणी पोइ लत हणी छॾींदासीं जो सिधो ई न थिए क़यामत ताईं। बसि असां वटि इहा हालत आहे। अब किरंदे जो को आहे कोन चढ़ंदी जे पासे हर कोई ईअं आहे की न। अल्लाह तो बसि अल्लाह सलेन फ़र्क़ सके बचाए। नबी पंहिंजे भाउ जो शादी निकाह पैसा आणियो, चंदो कयो समझी सही। 200 दिरहम खणी आया हज़रत उमर, हज़रत उस्मान से हज़रत अली सही। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ, काथे हज़रत अब्दुर्रहमान 200 दिरहम खणी आयो, मार जा पैसा अदा थिया, पी वेठो, इजाज़त वठी आयो, निकाह पढ़ाए छॾियां। नबी जी फरमायो साद अॻे रोए पियो, हाणे तुंहिंजे चिपड़नि ते केॾी वॾी मुर्का, ही पैसा तुंहिंजा बची पिया, वही मदीने जे बाज़ार में पंहिंजे कुंवार जे लाइ सामान सरड़ो वठी अचो। सुभान अल्लाह, है न सही। हज़रत साद हाणे ख़ुशि थी वियो, पैसा बि बची विया। कॾहिं पैसा कॾहिं हिन हथ में थो करे, कॾहिं हिन हथ में, पंधु थो ईअं मदीने खिलंदो, ख़ुशियूं कंदो। साद तूं निंड त नथो ॾिसे, जाग में आया निंड में आ, तुंहिंजी शादी बि थी वई आहे, मार जा पैसा भी दे छॾी, तुझा पैसा भी बची आ। चो सुभान अल्लाह। ख़ुशियूं कंदो आयो मदीने में। हाणे मदीने जे करे कहिड़े दुकान ते तो चढ़े, चुकाए थो करे छाशे, चुकाए थो करे छाशे, कने सून जी दुकान ते बीठो आ, ज़ेवर साल पियो थो चुकाए, करे कहिड़े दुकान में बीठो आ, यमन जा चादरों थो चुकाए, करे कहिड़े दुकान ते बीठो आ, शाम जा कपड़ा थो चुकाए, मुर्गे थो पियो वारे वाह साध, कुंवार तुंहिंजे इंतज़ार में आ, शादी थी वई आहे, तुंहिंजा भाग भला थी विया। हाणे खिली खिली करे पियो चवे, अचानक ऐलान थियो, आवाज़ कननि ते पयुस, हलूं इलल जिहाद, हलूं इलल जिहाद। अल्लाह अल्लाह जे रसूल जो आर्डर अची वियो आहे, हलो जिहाद रे, ओ मुसलमानो हलो जिहाद रे। हज़रत साद जे कननि ते इहो आवाज़ गूंजे रहियो आहे, बी रहियो, मुर्ग ख़त्म थी वियुसि, अखियुनि में पाणी अची वियुसि। वो साद दिल में सोचे पियो, ही पैसा जेके कुंवार जे सामान सरण जे लाइ खणी करे, हाणे इन्हनि पैसनि सां हज़रत साद तलवार ख़रीद थो करे, ढाल ख़रीद थो करे, हिकिड़ी कारी चादर ख़रीद करे, निकाब पाण खे हणी, अखियूं ज़ाहिर करे, हज़रत साद मैदान जिहाद में आयो। कुंवार हुते
हीर मुझो घोट पोतो हाणे मुझो घोट आयो ओ दुनिया में बेड़ा केतरा मिसाल है केतिरो कुआरो इंतजार में घोट जा जनाजा आया केतरा घोट इंतजार में कुआरे जा जनाजा आया एक्सीडेंट थी आया घोट दुनिया छड़ेगा पी मारो ही गया है अल्लाह अकबर कबीरा आगे चक्कर पन्नो आकिल घोट की जेल आगे जो घोट हो कार में सफर क्यों करे कार के गुल्ल हुआ ओ दुनिया रो घोट वेचो पान रची आए पिए मावल जा आसो जो थियो पार जिंदा घोट जा पी मां जिंदा देवर जिंदा पर घोट दुनिया में न हो कादे यो खुशो कादे या सहरा कादे या लाड कादे या नखरा दुनिया फानी आए अल्लाह वड़े जी की खुश दे वड़े जे खुशन के वापस वराए हजरत साद जिहाद में आयो तलवार हाथ में आ सहाबा दिठो न सुयाता केरा कोई चवे पियो फलाने कबीले जो सरदार हूं चवे पियो नना फलाने कबीले जो सरदार हजरत अली भी चोची नना कबीले जो सरदार ना ही तो फरिश्तो आयो अल्लाह साजे मदद जेला मोगलो न सरदार हो न फरिश्तो नबी जो गरीब साहब हो घोट हो हजरत साद हो रंग जो साद हो गरीबा अच्छी करे घमसान जी लड़ाई थी तलवार तीन जो अस्कारो थियो विणदे तलवार हराए दे हजरत साद नबी जे घोट जो ही जे को कफ चीरी जी वयस कपड़ो भरे थियो बा जाहिर थी पियस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुया देवर तो अरे ही तो मुझो सादा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बा के पकड़े झले करे फरमायो अंत साद ही निकाह भणी करे तू सादा जी या रसूल अल्लाह मां साद अरे साद तुझो तो निकाह करायो पार तुझे इंतजार में जी आए साद तू हेडे की आयो छो आयो अगर ते साद रोई करे जो सोना मुझी दिल गवारा न पई करे गैरत बर्दाश्त न पई करे मां बाजे क्वारा सा रंगेलियो मराया खुश हो गया मौजूद दिल पर नबी रहमत वारो नबी मुझे अब्बे खावदीक शफी मुझे अम्मा खावदीक मेहरबान जे गुम के शादी कराया घोट बनाया सोना माँ की अकवार सा सुमा तो जड़े यार के मैदान में चलिया नमोदा सुना माफ करो छड़ो हजरत सादिया चौदो वही मैदान जंग में हलो बिन धोरो जख्मी थी धोरो दुनिया काफी काफर मारा मशरक जावर से गए हजरत साद शहीद थियो अल्लाह अकबर कबीरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खबर को दिया सुना ता जो घोड़ शहीद थियो साद दुनिया छड़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोंदे आया पांच घोड़ हजरत साद जे सर मुबारक के खणी करे पांच झोली में रखी रोना इदा डरना वरी मुस्कुराया वरी पांचो चेहरो हेडे फिराया साहबा फरमाया रसूल अल्लाह छा गाला रुनो वरी मुस्कुरायो थी सोना वरी चेहरो परे क्यों थी अनो छा गाला है छा राज है नबी फरमाया रुनो तो इन जे करिया शादी जे लावे चालो के रो तड़पो के दो रुनो 10 साल गुजरी दुनिया वारो मसैन जी शादी थी निकाह पढ़ायो आहिर बेचारो पंहिंजे कुंवार सां भी मिली न सघियो दुल्हन सां मुलाकात न कई अगे मौत सां मुलाकात थियुसि शहीद थियो वरी खिलियो इन जे करिया जन्नत मां हूरूं आयो वरी चेहरो मुंह परे कयो उहे हूरूं आयो पंहिंजे घोट जे सलामीअ जे लाइ इस्तक़बाल जे लाइ साहबा जी जमातो मुझे सादा हिकड़े कुंवार के छड़ियो अल्लाह जन्नत मां 70 हूरूं कुंवार
करे सिंगारे सजाए मुझे सारो जे इस्तकबाल जेला मोकलो दादा जो सुभान अल्लाह करे तो कुरान फरमाओ व मैं والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا سبحان الله है ना सर अल्लाह से फरमाए जो अल्लाह अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कंदो फरमाबरदारी कंदो क़यामत जे ॾींहं में नबियन शहीदन सिद्दीकन सालिहन सां गॾु मां अल्लाह हुनखे उथारींदुसि अॼु वाइदे को रब जी ताबेदारी कंदासीं चओ क़ुर जी फरमाबरदारी कंदासीं क़ुर जी तिलावत कंदासीं सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताअत कंदासीं पैरवी कंदासीं जमीयत उलमा इस्लाम उलमा हक़ जो साथ ॾींदासीं अल्लाह साईं खां दुआ आहे रब्बुल आलमीन असांजे दोस्त मीर मोहम्मद हाफ़िज़ साहब जे जलसे के अॼोके प्रोग्राम के असांजे तव्हांजो शिरकत खे क़बूल फरमाए अल्लाह साईं खां दुआ आहे भाऊ जी मेहनत हाफ़िज़ मीर मोहम्मद साहब जी अल्लाह साईं हुनजी मस्जिद अल्लाह जो घर आहे रब साईं पंहिंजे घरनि खे पाण ठाराईंदो आहे तामीराती कम जारी आहे अल्लाह पाक जी भी मदद फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन आमीन या रब्बल आलमीन या अल्लाह से फजल अता फरमा या अल्लाह से करम अता फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद नबील उम्मी बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मिही शैअन फिल अर्ज़ि वला फिस समाई समीउल अलीम अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम या अल्लाह पंहिंजो फज़ल अता फरमा या अल्लाह पंहिंजो करम अता फरमा या अल्लाह पूरी ज़िंदगी दीनी ख़िदमत नसीब फरमा या अल्लाह दीन इस्लाम जो बोल बाला फरमा या अल्लाह जेके बीमार के शिफ़ा अता फरमा या अल्लाह जेके मरीज़न खे शिफ़ा अता फरमा बे औलादन खे औलाद नेक सालिह अता फरमा या अल्लाह तू दीनदारन जी हिफ़ाज़त अता फरमा या अल्लाह जेके दीन जा असांजा दुश्मन खे हिदायत अता फरमा या अल्लाह उनखे हिदायत मुक़द्दर में नायन कुन से मनसिया नेस नाबूद फरमा बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मिही शैअन फिल अर्ज़ि वला फिस समाई वहुव समीउल अलीम अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मिही शैअन फिल अर्ज़ि वला फिस समाई वहुव समीउल अलीम अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल हम्मि वल हुज़्न वल इज्ज़ि वल कसली वल बुख़्लि वल जुबन व कसरत दैन व कहर रिजाल या अल्लाह क़यामत जे ॾींहुं माशर जे मैदान में सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ाअत नसीब फरमा या अल्लाह पुरसला जे पुल मां टपण आसान फरमा या अल्लाह कब्र जे अज़ाब व सख़्ती खां बचा या अल्लाह कब्र जो अज़ाब व सख़्ती खां बचा अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार या अल्लाह शहादत जी मौत अता फरमा बुरे मौत खां बचा या अल्लाह जॾहिं मौत जे कलमो शहादत नसीब फरमा बुलंद आवाज़ सां पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह साईं दोस्त फोन के जेल में साईं